आप देख रहे हैं मुल्क का सबसे ज़्यादा देखा जाने वाला न्यूज़ चैनल सच्चाई न्यूज़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हिन वक्त असां मौजूद आहियूं शिकारपुर में, जिते असां सां गॾु मौजूद आहिनि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ज़िले शिकारपुर जा जनरल सेक्रेटरी जनाब बाबर उर्फ़ सनी संजराणी साहब जिन। अचो त साईं हिन सां ॻाल्हि ॿोल कयूं। साईं, अवां जेको आहे फ़ॉरेन में तालीम हासिल कई आहे, घणो ज़िंदगी जो हिसो माना फ़ॉरेन में रहिया हो, इहो थोरो असांखे मुख़्तसर ॿुधायो त तव्हां जेको आहे कहिड़े मुल्क में ऐं केतिरो अरसो रहियो ऐं तव्हांखे आख़िर माना हेॾे वापसि जेको आहे सियासत में अचण जो शौक़ु पैदा कीअं थियो? बिस्मिल्लाह रहमान रहीम। तव्हांखे ख़बर हूंदी शहर में असांजी फैमिली काफ़ी अरसे खां पॉलिटिक्स में रही आहे, पॉलिटिकल ख़िदमात ॾींदी रही आहे। मां पंहिंजी ज़िंदगी 4-5 साल इंग्लैंड में गुज़ारिया। उते रहण खां पोइ शायदि जेका इंसानियत जो ख़िदमत जो जज़्बो आहे उहो वधीक पैदा थियो। पोइ बजाए जो इहो सोचियुमि त ॿाहिरि रही पंहिंजी आवाम खां परे माण्हू अगरि पंहिंजी पर्सनल लाइफ गुज़ारणु चाहे त गुज़ारे पियो सघे, पर उहा ज़िंदगी कंहिं कम जी न आहे जेका कंहिं ॿिए जे कमु न अचे। त इज्तिमाही ज़िंदगी जे हवाले सां पोइ इहो फ़ैसिलो कयोसीं त गॾिजी जेके पंहिंजा संगत साथ आहे, पुराणा दोस्त आहिनि, उन्हनि सां गॾिजी हिकिड़ो पॉलिटिकल बैकग्राउंड असांजी फैमिली जो शुरू खां रहियो। 3-4 साल मां 3-3.25 साल पाकिस्तान पीपल्स पार्टी जे प्लेटफॉर्म तो शिकारपुर म्यूनसिपल कमेटी जो चेयरमैन भी रहियुसि। पर अनफॉर्चुनेटली पीपल्स पार्टी जेका अॻे असां ॾिसंदा हुआसीं उहा हाणे रही कोन हुई। अॼुकल्ह हिकिड़ी करप्शन यूनिट थी वियो आहे, जेको करप्शन में उन्हनि जो साथ ॾींदो, ग़लति कमनि में उन्हनि जो साथ ॾींदो, उहे ई माण्हू उन्हनि खे घुरबल आहिनि। असांखे अलाह साईं खे बि जवाबु ॾियणो आहे, पंहिंजी आवाम जेका असां सां बीठी आहे या जिन्हनि जी असां ख़िदमत करणु चाहियूं था उहे बि असां में उमेदु रखियूं वेठा आहिनि। त उन लाइ प्लेटफॉर्म, यू नीड अ प्लेटफॉर्म। त पोइ असां सभिनीनि दोस्तनि डिस्ट्रिक्ट वारनि जेके साफ़ सियासत कनि था पिया, हिन वक़्तु बि असांजे ज़िले में अहिड़ा काफ़ी सियासतदान साफ़ इमेज रखण वारा आहिनि, पर पीपल्स पार्टी हिन वक़्तु जी उहा हिकिड़ी माफ़िया आहे। उन माफ़िया खे मुंहुं ॾियण लाइ तव्हांखे स्ट्रॉन्ग माण्हू खपे, ऐं उहो माण्हू खपे जंहिंजी अलाह साईं जी ज़ात में यकीन हुजे, बजाए जो कंहिं शख़्स में यकीन रखे। त अलाह साईं जी ज़ात में यकीन आहे, इंशाल्लाह कोशिशि करे तव्हां जहिड़नि दोस्तनि भाइरनि सां गॾिजी पूरी डिस्ट्रिक्ट में इंशाल्लाह हिकिड़ी तब्दीली जी लहर ईंदी। उहा तब्दीली जी लहर जो नैरेटिव इहो आहे त पॉज़िटिव सियासत हुजे, करप्शन फ्री, करप्शन लेस सियासत हुजे। मां 3-3.25 साल म्यूनसिपल में बि रहियुसि। जॾहिं मूंखे म्यूनसिपल जो अकाउंट मिलियो, अकाउंट में हुया 6 करोड़ रुपया, उहे मां सेविंग करे कुझु न कुझु शहर में तरक़ी कंदे 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 जॾहिं अकाउंट शहर जो बैलेंस 35 करोड़नि जो पुॼायो त पीपल्स पार्टी वारनि ई मां ते एंटी करप्शन जो FIR लॉन्च करे छॾियो। पर अजीब क़िस्म जी सियासत आहे। अगरि तव्हां उन्हनि खे पैसा शायदि ॾींदा रहो त उहो तव्हां सां ख़ुशि आहिनि, पोइ उहे भले ख़ुशि हुजनि जिथे उहे वेठा हुजनि। असां पंहिंजी आवाम जी ख़िदमत करे इंशाल्लाह पंहिंजे प्लेटफॉर्म तो पाकिस्तान तहरीक इंसाफ़ के न सिर्फ़ु शिकारपुर में इंशाल्लाह असांजी तंज़ीम साज़ी जो मरहलो बि हले पियो, पूरी डिस्ट्रिक्ट में उन्हनि जा मेंबर्स ईंदा ऐं इंशाल्लाह स्लोली ग्रेजुअली पूरी सिंध में NTPP जा जेके बि असांजा दोस्त आहिनि, ख़ासि करे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सां जेके लिंक्ड आहिनि, उहा हिकिड़ी नओं ट्रेंड सेटअप कंदा ऐं पंहिंजे चेयरमैन इमरान ख़ान जंहिंजे विजन जे मुताबिक़ इंशाल्लाह उहा सियासत कंदा। तव्हां ख़ान साहब जो ॿुधियो बि हूंदो 2-3 ॾींहं अॻु में, हुनखे बि पंहिंजी कुर्सी जी परवाह न आहे, पर जेसिताईं एंटी करप्शन ड्राइव उहो हलाए थो पियो त इंशाल्लाह इहा ई ड्राइव हिते सिंध में बि एक्टिवेट आहे। काफ़ी केसिस हलनि बि पिया अपोजिशन जे ख़िलाफ़। इंशाल्लाह तव्हां ॾिसंदो त हिकिड़ी मुस्तहकिम तब्दीली ज़रूरु पूरी सिंध में तव्हांखे नज़र ईंदी, ऐं स्पेशली शिकारपुर में असां महिनत करे रहिया आहियूं, इन जा बि नताइज तव्हांखे जल्द नज़र ईंदा। तक़रीबन फस्ट टाइम तव्हां सियासत में इन थियो जीअं त तव्हांखे जेको मौक़ो मिलियो उहो शिकारपुर म्यूनसिपल जी चेयरमैनी जो मिलियो। मुंहिंजे ख़्याल में 3 साल तव्हां चेयरमैन रहियो, त इहो जेको तजुर्बो 3 सालनि जो चेयरमैनी जो कीअं रहियो? ॾिसो, माण्हू पंहिंजे एक्सपीरियंस सां ई सिखंदो आहे। शुरू में जंहिं जज़्बे सां असां आयासीं उहो जज़्बो इहो ई हो त असां आवाम जी ख़िदमत करे सघूं, पर अनफॉर्चुनेटली असांखे आवाम जी ख़िदमत करणु
न ॾिनो वियो, उन में पीपल्स पार्टी ही रुकावट रही। पीपल्स पार्टी जी सम्झो लोकल लीडरशिप हुजे या प्रोविंशियल लीडरशिप हुजे, सभिनीनि रुकावटूं पैदा कयूं। पोइ हो न पिया चाहिनि त शिकारपुर जी आवाम जो कमु थिए। पोइ शायदि इन ई रीज़न जे करे जीअं मां तव्हांखे पहिरियों ॿुधायुमि त असां पंहिंजो शिकारपुर जो रेवेन्यू गॾु कयोसीं, इन लाइ त उहो शहर जी आवाम ते ख़र्चु थिए, पर उहे शायदि न पिया चाहिनि। उन्हनि खे पंहिंजा खीसा भरणा हुया या कि सियासी मुफ़ादात हासिलु करणा। असां इन लाइ चूंडिजी न आयासीं, आवाम जी ख़िदमत लाइ आयासीं। करणु न ॾिनऊं, पर असांजा हथ साफ़ हुया, असांजो ज़मीर साफ़ हो। हुननि केसिस कया, फेक इंक्वायरीज़ कयूं, जेको बि कयो असां अलाह साईं जॻहियूं जवाबु ॾियूं, उनखे ई जवाबु रहंदासीं। बाक़ी पंहिंजी आवाम सां गॾिजी महिनत कंदासीं। इंशाअल्लाह वरी वापसि शिकारपुर में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी क़यादत सां गॾिजी पाण खे इंशाअल्लाह मंझराईंदासीं बि, ऐं इंशाअल्लाह ग़रीब आवाम जी ख़िदमत जे जज़्बे सां वापसि ईंदासीं। चेयरमैनी जे दौरान ई अवां हिकिड़ी जेको पार्टी पॉलिसी जी भञकड़ी बि कई। बज़ाहिर जेके माण्हू चवनि था ऐं जेके कुझु मिसाल मिलनि था, जेका इलेक्शन हुई ज़िमनी, जंहिंमें जेको तव्हां जेको इम्तियाज़ शेख साहब जे बजाए तव्हां जेको उनजे अपोज़िट मेंबर जी इलेक्शन कैंपेन हलाई। बीइंग अ पॉलिटिकल वर्कर, माना पाकिस्तान, मां उन वक़्तु पीपल्स पार्टी में हुयुसि 2018 जे जनरल इलेक्शन में। त एज़ अ मेयर असां वटि उन टाइम त रिस्ट्रिक्शन इलेक्शन कमीशन जे तरफ़ां त तव्हां पॉलिटिकल एक्टिविटीज़ में हिसो ई नथा वठी सघो। जॾहिं हिकिड़ो माण्हू हिसो ई नथो वठी सघे त कंहिंजे ख़िलाफ़ु या कंहिंजे हुन में छा मुहिम हलाईंदो। हा, बाक़ी जेके माण्हू उन वक़्तु इम्तियाज़ शेख खे पसंदि न पिया कनि, उहे शायदि अॼु बि नथा कनिसि। उहे नथा कनिसि, उन्हनि खे वोट ॾियण न ॾियण जा मालिक आहिनि, मर्ज़ी जा मालिक आहिनि, किथे को ज़ोर ज़बरदस्ती न आहे। पर हिकिड़े माण्हू जो ट्रैक रिकॉर्ड क्रिमिनल रहियो हुजे, त हाणे रिसेंटली जेको SP ट्रांसफ़र थी वियो, उहो SP हिकिड़ो हुनजे रिपोर्ट ख़िलाफ़ु ॾेई वियो आहे। उन माण्हू खे अगरि तव्हां वोट ॾियणु चाहियो था भले ॾियनि, पर आवाम बाशऊर आहे। मां तव्हां जीअं लारकाणे जो एग्ज़ाम्पल ॾिनो, लारकाणे में पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट हूंदे बि मौज़म ख़ान अब्बासी वरी खटे आयो। इहा निशानदेही आहे त लारकाणो, शिकारपुर, जैकबाबाद इतां जी आवाम शऊर वारी आवाम आहे, ऐं उहा ॼाणे थी पई त कंहिंखे वोट ॾियणो आहे, कंहिंखे न आहे वोट ॾियणो। जेका परफॉर्मेंस रहंदी जंहिं कैंडिडेट जी, त आवाम खे सभु ख़बर आहे केरु शरीफ़ आहे, केरु चोर आहे, केरु डाकू आहे। अगरि इन्हनि खे ई तव्हांखे वोट ॾियणा आहिनि त पोइ इंशाअल्लाह असां बि पंहिंजी महिनत, पंहिंजी तबलीग जारी रखी आहे। त PTI जे प्लेटफॉर्म तां इंशाअल्लाह तव्हां ॾिसंदो अनक़रीब जल्दी चेंज ईंदी शिकारपुर। अॻु तव्हां असांखे महिरबानी करे नाज़रीन खे कुझु मेन कासिस ॿुधाईंदव त जिन जे बिहाफ ते इम्तियाज़ शेख साहब तव्हां ते अदम एतमाद जो इज़हार कयो। इम्तियाज़ शेख सां को मुंहिंजो पर्सनल इशू न आहे, पर हिकिड़ो जनरल इशू आहे। तव्हां ॾिसो न, म्यूनसिपल जा जॾहिं अकाउंट्स आहिनि उन में बैलेंस तव्हांजो 8 करोड़नि खां 35 करोड़नि ते पुॼे थो। उहो अगरि शहर ते इस्तेमालु नथा थियणु चाहिनि त माना उहो पाण कोई चाहे थो त मुंहिंजा माण्हू अचनि, उहे पाण ते यूटिलाइज़ कनि या पाण खाइनि। हाणे उहो उन्हनि खे जेको पैसा खाइण ॾे, असां इन लाइ आयासीं सीट ते त पंहिंजो आवाम जी ख़िदमत कयूं। अगरि उहो कोई मूंखे न करणु ॾींदो या हेठि खां मथे ताईं प्रोविंशियल क़यादत हुजे या लोकल क़यादत हुजे, न करणु ॾींदो, मां उन्हनि खे जवाबु ॾियां। मां पंहिंजी शिकारपुर जी आवाम खे जवाबु ॾियोसि, पंहिंजे ज़मीर खे जवाबु ॾियोसि, अलाह साईं खे जवाबु ॾियोसि। पंहिंजा हथ साफ़ आहिनि, ज़मीर साफ़ आहिनि, इन करे असां अॼु बि ग्राउंड ते मौजूदु हूं ऐं इंशाअल्लाह कोशिशि करे पंहिंजे दोस्तनि साथियुनि खे खणी तव्हांखे हिकिड़ी वॾी तब्दीली जी लहर ॾेखारींदासीं। जी, असां ज़रूरु इहा ॻाल्हि सम्झणु चाहियूं था त अवां बि पीपल्स पार्टी जा चेयरमैन हुयो, इम्तियाज़ शेख साहब बि पीपल्स पार्टी जो ई MP हुयो, त आख़िर कहिड़ी उन डिमांड कई तव्हां खां, या कहिड़े कम में रुकावट बणियो या तव्हां उनजी रुकावट बणियो जो आख़िर उन तव्हां खां एतिरो सारो क़दम कयो जो अव्हांखे डिसेट करण जी कोशिशि कई। जेकॾहिं हिते तव्हां नथी सघे त मथां उहो ऑर्डर वठी आयो सिंध गवर्नमेंट खां, जंहिं तव्हांखे हिकिड़ो जेको ऑर्डर जे थ्रू तव्हांखे जेको आहे छा चऊं था असां गैर फ़ाल करे छॾियो ऐं DC खे माना अख़्तियारात। त आख़िर एतिरी उन नौबत छो आई, एतिरो उनखे महिनत छो करणी पई? ॾिसो, शुरू खां जॾहिं असांजी वर्किंग रही त मां सिंध गवर्नमेंट जो जेको एटीट्यूड ॾिठो टूवर्ड्स लोकल गवर्नमेंट, ॾिसो 3 गवर्नमेंट जा TS थींदा आहिनि, नेशनल गवर्नमेंट, प्रोविंशियल गवर्नमेंट, लोकल गवर्नमेंट। उन वक़्तु नेशनल गवर्नमेंट जी नुमाइंदगी बि असांजो हिते MNA साहब करे, उहो बि पीपल्स पार्टी जो। प्रोविंशियल गवर्नमेंट में बि MP असांजो पीपल्स पार्टी जो। उन वक़्तु असां मां इलेक्ट थी आयुसि 3 टीयर, जेके असां लोकल गवर्नमेंट टीयर चऊं था, उहो बि पीपल्स पार्टी जो। पर पीपल्स पार्टी में हूंदे बि हुननि
आवाम बजाए जेको हिकिड़ो नैरेटिव हूंदो त आवाम जी ख़िदमत थिए, उहो आवाम जी ख़िदमत में बिलीव ई न पिया कनि। त न शहर में का बेसिक कंस्ट्रक्शन थियणु ॾिनऊं, न का डेवलपमेंट ॾिनऊं। बाक़ी जंहिं लोकल गवर्नमेंट एक्ट बि मुंहिंजे ख़्याल में एतिरो स्ट्रॉन्ग न हो जंहिंमें असां इंडिविजुअली परफॉर्म करे सघूं हा। जॉइंट हिकिड़ो मुंहिंजे ख़्याल में माफ़िया टाइप सिस्टम ठाहियो अथऊं त चेयरमैन सां गॾु CMOs या म्यूनसिपल कमिश्नर्स या इन टाइप जूं उन्हनि रुकावटूं रखियूं आहिनि। त मुंहिंजे ख़्याल में उन्हनि जी विल ई न आहे पीपल्स पार्टी जी प्रोविंशियल लीडरशिप जी बि त लोकल गवर्नमेंट खे स्ट्रॉन्ग कयो वञे। भई रही ॻाल्हि मुंहिंजी, मूंखे सस्पेंड कयो वियो। मां सस्पेंड करण खां पोइ मां पंहिंजा माली इख्तियारात पाण वाटर कमीशन के DC ॾे ट्रांसफ़र कया, बजाए हिन जे रोज़ शहर में स्ट्राइक हुजे, हड़ताल हुजे, जेसि ताईं जॉइंट सिग्नेचर न थींदी आहे त मुंहिंजे ख़्याल में रुपयो बि कोई विदड्रॉ गवर्नमेंट जे अकाउंट मां नथो करे सघे। त हो न सफ़ाई जे अमले खे सैलरीज़ ॾियणु ॾींदा, न डे टू डे जा जेके म्यूनसिपल जा अफेयर्स हूंदा आहिनि उन्हनि ते इस्तेमालु थियण लाइ कंहिंखे फंड यूटिलाइज़ करणु ॾींदा। त मां शहर जे इंट्रस्ट में, हालांकि कंहिं बि ईअं न कयो हूंदो, अगरि फाइनेंशियल इंट्रस्ट हुजे हा मुंहिंजो, त मां पंहिंजा पाण इख्तियारात लिखी ॾेई वाटर कमीशन खे न ॾे। अॼु बि उहो ऑर्डर मौजूदु आहे। उन खां पोइ जीअं गवर्नमेंट पंहिंजो मुदो 2018 में सिंध गवर्नमेंट पंहिंजो मुदो पूरो करणु वई त चीफ मिनिस्टर सिंध खे अलाए को ॿियो को कमकार न हो जो वेंदे वेंदे बि आख़िरी ॾींहं ते बि सॼी सिंध मां मूंखे ॻोल्हे करे हुन सस्पेंड कयो, जंहिं ते ऑनरेबल वाटर कमीशन इंक्वायरी कई। इंक्वायरी करण खां पोइ जजिस, उन कोर्ट जो ऑर्डर बि मौजूदु आहे, तव्हां चवंदो त मां तव्हांखे कॉपी बि प्रोवाइड करे सघंदुसि। उन जजिस जो ऑर्डर, ऑनरेबल हानी साहब उन टाइम कमीशन जा सरबराह हुया, उन्हनि ऑर्डर में उहो लिखियो आहे त चीफ मिनिस्टर जी इंक्वायरी बि फेक आहे, मिनिस्टर बि फेक आहे, लोकल नुमाइंदा बि जेके त एलिगेशन्स हणनि पिया, ऑफिसर्स हुजनि म्यूनसिपल जा जेके बि, उन्हनि सभिनीनि खे बोगस करार ॾेई हुननि विदिन 2-3 आवर्स मूंखे इंक्वायरी जी रिपोर्ट खां पोइ वापसि बहाल करे छॾियो। त इहा मुंहिंजे साफ़ हुजण जी उहा निशानी उहो कोर्ट जे ऑर्डर में मौजूदु आहे। बाक़ी हाणे पीपल्स पार्टी जी करप्शन उहा हेठि खां मथे ताईं इहे उन्हनि जा केसिस हलनि था पिया, पोइ उहे पंहिंजा जवाब ॾिया आहिनि, असां पंहिंजी महिनत कंदासीं इंशाल्लाह। हींअर चूंकि अवां पीपल्स पार्टी में अची PTI में अची विया आहियो, पीपल्स पार्टी छॾे करे, ऐं जेतोणीकि तव्हां जेको म्यूनसिपल जा मेंबर बि आहियो, त आया तव्हां उन्हनि खां इस्तीफ़ा ॾिनी आहे या? जी बिल्कुलु, ऑफिशियल मां पंहिंजो रेज़िग्नेशन ॾेई चुको आहियां। पर हाणे मुंहिंजे ख़्याल में लास्ट मंथ आहे त लोकल गवर्नमेंट जो जेको निज़ाम आहे उहो फ्रीज़ थियल आहे, त इलेक्शन कमीशन अहिड़ी का एप्लीकेशन वठे थी पई न एंटरटेन। मॉरली त मां PTI में आहियां ऐं रिटन रेज़िग्नेशन बि ॾेई चुको आहियां, पर हाणे हुन ते को अमल दरामद न थींदो, छो त ऑलमोस्ट उन्हनि जो टेन्योर ख़तमु थी वियो आहे या 10-15 ॾींहंनि में ख़तमु थी वेंदो। तव्हां इहो ॿुधाईंदो त आख़िर PTI हिते ज़िले शिकारपुर में तनज़ीम जे हवाले सां उनखे तक़रीबन 10-15 साल आहे मुसलसल माना स्ट्रगल करे थी, महिनत करे थी, पर कोई बि ख़ासि माना ख़ातिर ख़्वाह उनजी न तनज़ीम साज़ी थी सघी आहे, न उन जा जेके हैवी वेट्स माण्हू कुझु ताज़ो जेको रिसेंटली PTI में उन्हनि जी बि काई प्रोग्रेस या एक्टिविटी नज़र नथी अचे। त आख़िर इन जी वजह छा आहे? ॾिसो, बेसिकली हिते सिंध गवर्नमेंट ऐं नेशनल गवर्नमेंट जा क्राइसिस सभिनीनि जे साम्हूं आहिनि। मेन मसइलो उन्हनि जो नैरेटिव जो आहे। नैरेटिव जेके पीपल्स पार्टी सां हिन वक़्तु माण्हू बीठा आहिनि, उहे माण्हू फ्रंट ते आहिनि। जेके साफ़ सियासत करण वारा हुया उहे सभु पोइ ते हलिया विया आहिनि। फ्रंट ते उहे आहिनि जेके पंहिंजो उन्हनि खे करप्शन में गॾु आहिनि या करप्शन में उन्हनि खे हथी था ॾियारनि। सिमिलरली शिकारपुर में बि इहो ई आहे, जेको हुननि सां करप्शन में गॾु आहे उन्हनि खे अॻियां खणी आया आहिनि, ऐं जेके उन्हनि खे करप्शन खे न आहिनि। त इहो ई नैरेटिव आहे असांजे PTI जे चेयरमैन साहब जो, प्राइम मिनिस्टर इमरान ख़ान जो, त करप्शन वारा माण्हू ऐं जेके करप्शन लेस माण्हू उन्हनि में डिविडेंड क्रिएट थियनि। हाणे इहा स्ट्रगल जॾहिं ख़ान साहब 22 साल कई आहे त अॼु उहा इन मंज़िल ते आहे त पाकिस्तान में हुननि जी गवर्नमेंट आहे ऐं हुनखे पंहिंजी परवाह न आहे, सिर्फ़ु पाकिस्तान जे परवाह आहे त कीअं बि करे असांजो मुल्क मुस्तहकम हुजे। उन लाइ तकलीफ़ूं बि ईंदियूं आहिनि, कुर्बानियूं बि ॾियणियूं पवंदियूं आहिनि। रही ॻाल्हि तनज़ीम साज़ी जी, त डिस्ट्रिक्ट में हाणे असांजी तनज़ीम साज़ी जो मरहलो तेज़ी सां जारी आहे, क़रीब फाइनल थियण वारो आहे। कुझु ॾींहंनि में डिस्ट्रिक्ट जी बॉडीज़ जा नोटिफिकेशन्स इशू थी वेंदा। पर ॻाल्हि मां उहा ई कंदुसि त हिते असांखे उहे माण्हू खपनि। अगरि मूंखे कोई चवंदो पार्टी जी तनज़ीम ठाहे, शायदि मां हुनखे हिकिड़ी राति में सॼी डिस्ट्रिक्ट जी तनज़ीम ठाहे ॾींदुसि। पर असां उन्हनि माण्हुनि जी ॻोल्हा में आहियूं जेके करप्शन खां पाक हुजनि ऐं ख़ासि करे आवाम जी ख़िदमत में यकीन रखनि। उन्हनि जी ॻोल्हा जारी आहे ऐं अनक़रीब तव्हांखे डिस्ट्रिक्ट जी समूरी बॉडी नोटिफाई थींदे नज़र ईंदी।
महसूस ये पियो थिए कुछ दोस्त जेको आहे ज़रिया वटों असांखे इहा मालूमात भी मिली आहे त आगा तैमूर ख़ान लाबी सां ताल्लुक़ रखो था। लाबी चऊं या ग्रुप चऊं या हमदर्द चऊं, जेतोणीकि जेसि ताईं उहे पीपल्स पार्टी में हुया अवां भी पीपल्स पार्टी में हुयो, उहे PTI में हलिया विया, ऐलान कयो, अवां वरी उनजे गॾु वियो। अगरि आगा तैमूर ख़ान पीपल पार्टी में वापसि वञनि था त छा तव्हां बि वरी पीपल्स पार्टी में वेंदा? ॾिसो, मां उहा ई ॻाल्हि कंदुसि। ॻाल्हि आहे सॼी नैरेटिव जी। आगा साहब जन उन्हनि जी फैमिली हुजे, असांजी फैमिली हुजे, गॾिजी करे शिकारपुर जो जेको उन्हनि जो आबाई हल्को रहियो आहे, उन्हनि आम ग्रास रूट लेवल ताईं ख़िदमत जे जज़्बे सां ई सियासत कई आहे। भई रही ॻाल्हि वापसि पीपल्स पार्टी में वञण जो न वञण जो, मुंहिंजे ख़्याल में जेतिरो मां आगा साहब खे पर्सनली सुञाणा त हुनजी बि इहा ई सियासत रही आहे, करप्शन खां साफ़ पाक। हालांकि मिनिस्ट्री लेवल ते बि रहियो आहे, उन्हनि जे वालिद साहब वारा हुजनि या उनजा ॾाॾा साईं वारा हुजनि, सेनेट में रहिया आहिनि, त हिकिड़ो सियासी तसलसुल रहियो आहे। पर हुननि पीपल्स पार्टी में जेको ग्रास रूट लेवल ते ख़िदमत करणु पए चाही, उहो हाणे ग्राउंड ई न आहे रहियो। त मूंखे नथो लॻे त आगा तैमूर ख़ान जेका पॉलिटिकल थिंकिंग रखे थो त उन हवाले सां कॾहिं बि वापसि पीपल्स पार्टी में बाक़ी हाणे सियासी रस्ता सभिनीनि जा खुलियल आहिनि, हर को पंहिंजी महिनत कंदो। बेसिक इहो आहे त माण्हू पंहिंजे हल्के में रही, ग्राउंड में रही, पंहिंजे माण्हुनि जे मसइलनि खे उजागर करे ऐं प्रायोरिटी ते हल कराए। खैर नाजरीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।